पेशावर मुल्क के ॿियनि शहरनि जियां पेशावर में भी बिजली की डिघी लोड शेडिंग जो सिलसिलो जारी है, जिते बिजली की बंदिश सबब तंग शहरनि ग्रिड स्टेशन में दाख़िल थी पाण बिजली के बहाल करे छॾियो। पेशावर के शहरनि बिजली की लोड शेडिंग खिलाफ सूबाई असैम्बली के मेंबर फज़ल इलाही की अगवानी में हज़ार ख़्वानी ग्रिड स्टेशन ॿाहिरां एहतजाज किया, जिते एहतजाज दौरान इलाक़े के अगवान ऐं ॿिया रहवासी ग्रिड स्टेशन के अंदर मौजूद हुआ, जिते उन्होंने एहतजाज पिणु कयो। एहतजाजी मुज़ाहरे में शामिल रहवासियुनि पाण मुरादो ग्रिड स्टेशन में दाख़िल थी बिजली के बहाल करे छॾियो। निजी चैनल से ॻाल्हियूं कंदे सूबाई असैम्बली के मेंबर फज़ल इलाही चयो त समूरनि फेडर्स में वञी बिजली बहाल कराईंदासीं। इलाक़े के अगवाननि चयो त ग्रिड स्टेशन में बिजली बहाल रखंदासीं, असांजी बिजली बंद थींदी त सभिनी जी बिजली बंद कंदासीं। हुन वधीक चयो त ॾूंहं इलाक़नि में 8 महीननि खां पोइ मीटर लगाए वेंदो आहे ऐं 90,000 जो बिल उमाणियो वेंदो आहे। सुभाणे शेख मोहम्मदी फीडर बंद कंदसि त इस्लामाबाद ताईं समूरा फीडर बंद थी वेंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।